सोबोदेरो लॻे ॻोठ फेज़ मोहम्मद जतोई में जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े जे नतीजे में मोहम्मद हाशिम जतोई समेत पंज ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मोहम्मद हाशिम जतोई जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। ज़ख़्मी धुर जे माण्हुनि मीडिया वारनि खे बयान ॾींदे ॿुधायो त ॻोठ फेज़ मोहम्मद जतोई जा रहाकू अता मोहम्मद, अली मोहम्मद, सत्तार, इनायत, असलम, मोहसिन ऐं शबन जतोई असांजे मथां अचानक कुहाड़े में लठुनि सां हमिलो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में असांजी औरतुनि समेत पंज माण्हू ज़ख़्मी थी पिया, जिन मां हिकु ॼणो मोहम्मद हाशिम जतोई शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सोबोदेरो थाणो तां लेटर वठी RHC सोबोदेरो इलाज लाइ मोकिलियो वियो आहे। हमले आवर धुर सां राब्तो करण जी कोशिश कई पर राब्तो न थी सघियो। ज़ख़्मी धुर जी सोबोदेरो थाणे ते NC दाख़िल कई वई आहे। आख़िरी प्लान मूजिबि का बि गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।